औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां मोहम्मद सुलेमान आरी जो अॼु 18 मई 2025 जो ॾियारो आहे। टॉपिक आहे असांजी जिते डिस्कस कंदासीं उहा इंडिया ऐं पाकिस्तान जी जंग आहे। पंहिंजे महिमान खे पंहिंजे हिन प्रोग्राम में भली का चऊं था। अली रज़ा साहब अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। वालेकुम सलाम। सर ही जेकी इंडिया ऐं पाकिस्तान जे विच में जंग जो सिलसिलो शुरू थियो आहे, पाकिस्तान जी जेकी फतह हुई उहा महसूस थिए थी जेकी माना ॼण मौजज़ाना उन्हनि जी फतह हुई। ज़माने जा जेके वसाइल आहिनि जंगी उन्हनि जी बि मतिलबु घटि हुजणु ऐं जेकी क्वांटिटी आहे उन में बि घटि हुजणु। तव्हां इन पहलूअ खे जंग जे ॿिन्ही मुल्कनि जे इन पहलूअ खे कीअं था ॾिसो? पहिरियों त अमुन जो सलाम। वालेकुम सलाम। ही जेका वार हुई ऐं जंग हुई ही आहे 5th जनरेशन वार। हिन जंग में हार्डवेयर, सॉफ्टवेयर, आर्टिफिशियल इंटेलिजेंस, सैटेलाइट उहा इस्तेमालु ऐं उन जंग में वॾे में वॾो जेको सहकारी हुयो उहो चीन हुयो। चीन ऐं हिननि जो पाण में हिकिड़ो डिफेंस सिस्टम तहत हिकिड़ो मुआइदो आहे, गॾियल हे पाण मशक़ूं कंदा आहिनि ॿई मुल्क। ऐं पुराणे टाइम में बि चीन हिननि हुननि जी बि मदद हिक ॿिए कंदा रहा। 1949 में जॾहिं चीन आज़ादु थियो त हुनखे सदर माओ तंग खे जहाज़ बि पाकिस्तान ॾिनो, जेको अॼु बि हुननि जे म्यूज़ियम में पियो आहे। हुननि इनकलाब त आणे आहे, वसाइल हुननि वटि कोन आहे। ऐं बैंकिंग सिस्टम बि सॼो हुननि जे पाकिस्तान ठाहियो। चुआण लाइ हिते आयो उहो हुनजो वज़ीर आज़म हो त हिननि कराची हुनखे घुमाई ऐं लाहौर घुमाई। उहो उतां जे इंडस्ट्रीज़ में ॾाढो उन दौर में उन्हनि जा पोइ दौर में ॾाढो मुतासिर थियो। हिननि जा जेके हिकिड़ा दोस्ताना तालुकात आहिनि उहो जीअं चीन जो इनकलाब आयो आहे ऐं वॾी ॾींहं ताईं बरक़रार आहे। चाइना जो हिकिड़ो रिसालो निकिरंदो आहे साउथ चाइना पोस्ट, जेको हुन जे डिफेंस जे जेके आहिनि उन ते रिसर्च करे ऐं उहो रिसालो उहो निकिरंदो आहे। यंग डोंग उनजो जेको आहे सो चीफ एडिटर आहे। हाणे उन में हुन जंग जा जेके असबाब हुन जेका टेक्नोलॉजी इस्तेमालु थी आहे उहा हुन कैटेगरीअ में विराई आहे। हिकिड़ी कैटेगरी आहे ABB ऐं 3C। हाणे A कैटेगरी ऐं B इहा पुराणे दौर में सॼी दुनिया में रूस ऐं जेके असांजा फ्रांस हुयो, साईं रशियन हुई, उन्हनि वटि इहा टेक्नोलॉजी हुई यानी A ऐं B। हाणे उन खे चाइना वरी आंदो वरी C में। हाणे उन में जेका A कैटेगरी आहे उन में उहा सो टारगेट पूरो कबो आहे त मूंखे हिन टारगेट ते मुंहिंजो जेको दुश्मन मुल्क आहे उनखे शामे ते हमिलो करिणो आहे, पोर्ट ते हमिलो करिणो आहे, या हुन जा जेके एटमी रिएक्टर ते हमिलो करिणो आहे, इहो हूंदो आहे A कैटेगरी। B कैटेगरीअ में वरी थींदो आहे कंट्रोल। हाणे इहे ॿ टेक्नोलॉजियूं दुनिया में जेको आहे राॼियूं। कंट्रोल में छा मरंदा आहिनि? कंट्रोल जो इहो आहे त हू सॼो हुनखे पंहिंजे सैटेलाइट सां ऐं पंहिंजो जेको सिस्टम आहे उन में हू हुनखे कंट्रोल में आणींदो। टी जेका हुन टेक्नोलॉजी आंदी उहा नई मुतारिफ़ कराई आहे, उहा आहे C कैटेगरी। हाणे C कैटेगरीअ में ईअं आहे त उन में हीअ जेका जदीद जेका आहे रिसर्च आर्टिफिशियल इंटेलिजेंस उहा हुन में जेको आहे यूज़ कई। हाणे यूज़ कई त जेके हुन जा राफेल जहाज़ हिते आया, जेके हुन फ्रांस सां मुआइदो करे वरितो ऐं उन में 32 जहाज़ हिन फ्रांस खां मुआइदे में वरिता। $8 अरब हिन हुन ते ख़र्च कयो ऐं जंहिं ते आर्टिफिशियल इंटेलिजेंस C कैटेगरीअ तहत हुननि जा जहाज़ जॾहिं कार्रवाई करे वापसि वञनि पिया, हुननि जे सॼे जहाज़ ऐं पायलट खे अंधो करे पुछे।
माना जेको सी कैटेगरी जो सिस्टम हा उहो मतिलबु उहो सॼो उहो दुनिया में कोन हो, चाइना वटि हुयो। हुनजे जनी हुनखे लॻभॻि 5 हुन इहे हुन जा जहाज़ किरिया आहिनि ऐं हो ऐं इन ते इंटरनेशनल मीडिया बि रिपोर्टिंग करे थी ऐं पाण भारत मञण लाइ जेको आहे तयारु कोन्हे ऐं उन हिसाब सां हिन हुनजो वॾो जेको आहे सो नुक़सानु कयो। इंडिया जो जेको आहे रिसालो निकिरंदो आहे जंहिंजी जेको आहे चीफ एडिटर आहे परवीन सवानी, हुन उन में लिखियो आहे त पाकिस्तान जो जेको डिफेंस सिस्टम आहे उहो एॾो मज़बूत आहे जो ईंदड़ वक़्त में इंडिया हुन सां जंग नथो करे सघे। हा जिते हुन जा जेके हुन में परवीन सवानी जा जेके हुन में आर्टिकल आहे उहो उन में जेको आहे सो उहो नथो करे सघे। ॿी ॻाल्हि इहा आहे त दुनिया में जेका हथियारनि जी रिसर्च थींदी आहे न, उहे वरी पंहिंजे दोस्त मुल्कनि खे ॾींदा आहिनि त तव्हां हिन खे इस्तेमालु करे ॾिसो त ही असांजी कामयाबु वञे थी या न वञे थी। उन ते ताज़ो आहे किताब मार्केट में फलस्तीन लिबर्टी। हाणे इसराइल जेका हमास से जंग थो करे उहो पंहिंजा हथियारनि खे जेको आहे सो यूज़ थो करे ऐं दुनिया खे ॾेखारे थो त मूं वटि अहिड़ा जदीद हथियार आहिनि ऐं तव्हां असां सां वापारु कयो। ऐं इन सूरत हाल में चीन जी इन जेका हिकमत मिली हथियारनि जी, जंहिं ते ताज़ो हिननि खां इंडोनेशिया सौदो कयो फ्रांस सां त असांखे बि राफेल जहाज़ ॾियो ऐं पोइ हुननि खे चई त हाणे असांखे अञा तकड़ कोन्हे ऐं कुझु वक़्त खां पोइ असां मुआइदो कयासीं। जॾहिं हिन हुन जी टेक्नोलॉजी चीन जी ॾिठी त हुननि हुन सां सौदो बि कैंसिल कयो। चीनी जेका आहे सो उन जा शेयर दुनिया में जेको आहे कंपनीअ जा वधी विया आहिनि ऐं हू जेको आहे सो उन ते जेको आहे सो सॼो कमु कनि था। ही हुई टेक्नोलॉजी, ही हुई जेका जंहिं असांखे पाकिस्तान खे असांखे जंग ॾिनी। C10 हुनखे चवनि था। उन हुनखे जेको आहे मुतालबु कराए जंग ॾिनी। उन C10 में सिर्फ़ जहाज अचनि था या रोबोट वग़ैरह या अहिड़े क़िस्म जो ॿियो मटीरियल बि आहे जंगी? ही हिकिड़ा जदीद हिकिड़ा जंगी जहाज आहिनि। सिर्फ़ जहाज। सी जेकी आहे टेक्नोलॉजी हिन खां अॻु में कंहिं मुल्क इस्तेमालु न कई आहे? न, पहिरियों दफ़ो इस्तेमालु थी आहे। सर जॾहिं बि ॿिनि मुल्कनि जे विच में जंग शुरू थींदी आहे त यकीनन कुझु क़ुवतूं हूंदियूं आहिनि जिन जो वरी कमु हूंदो आहे त हुननि ॿिनि मुल्कनि जे विच में छा जेको अमल आहे उन में थोरी माना अॻभरो थी ताकी ॿई कंहिं न कंहिं नतीजे ते पहुचनि ऐं जंगी माहौल खे ख़तमु कयो वञे। त दुनिया जी जेके बैन अल-अक़वामी क़ुवतूं आहिनि त उन्हनि जो हिन जंग खे रोकण जो या ॿिन्ही मुल्कनि खे ठाह करण जे हवाले सां कहिड़ो किरदारु रहियो आहे? साईं, मुंहिंजा 1971 में जंग लॻी। इंदिरा गांधी प्राइम मिनिस्टर हिंदुस्तान जी। सदर निक्सन हुनखे चयो त तूं जंग बंदि कर। सही। इंदिरा गांधी हुनखे जवाबु ॾिनो त तूं असां खां 4000 किलोमीटर परे आहे, तूं असांजे मसाइलनि खे सम्झी नथो सघीं ऐं असां पंहिंजी जंग जारी रखंदासीं। हाणे 1971 जी इहा सूरत आहे जो अमेरिकन सदर हुनखे चवे थो ऐं उहो हुन खां इनकार करे थी। ऐं हीअ जेका जंग आहे उन ते अमेरिका साईं असांजो चीन ख़ुदि बर्तानिया ईरान उन्हनि हिकिड़ियूं वॾियूं कोशिशूं तेज़ कयूं सिफारती। उन में वॾे में वॾो जेको किरदारु हुयो उहो हुयो अमेरिका जो। उतां जे वज़ीर ख़ारजा राब्तो रखियो उतां जे जेको आहे सो भारत जे वज़ीर ख़ारजा जयशंकर सां हेॾऊं इसाकदार सां। पोइ आयसा हितां जी ऐं उतां जी जेका हुई राय उन्हनि जे ॿिन्हिनि डीजी राब्तो रखियो ऐं पोइ हिननि कुझु वक़्त जे लाइ जंग जो जेको आहे बंदि करण जो ऐलान कयो। उतां जो रिसालो निकिरंदो आहे डिफेंस जनरल। उहो उन में 3-4 ॾींहुं उन में आर्टिकल आयो आहे त अमेरिका हिन मौजूदा सूरत हाल में नथो चाहे त मां पाकिस्तान खे अकेलो छॾियां। उन जा हुन सबब ऐं असबाब ॿुधाया
सबबु असबाब इहो ई आहे त हिन ॾखिण एशिया में हुन जो इंडिया सां त इतादी आहे। ईरान हिन जो मुखालिफ़ आहे। सही। हेॾो अफ़गानिस्तान बि हुन जो एॾो उहो बि ॼण मुखालिफ़ आहे। पाकिस्तान वटि हिन वक़्त में वॾे में वॾो जेको आहे उहो असांजो आहे सी पोर्ट, जेके असां चवंदा आहियूं अरबी समुंड। हाणे उन में जेको सॼी दुनिया जो 90% वापारु थींदो आहे उहो समुंड जे थ्रू थींदो आहे। चीन जी बि कोशिशि इहा आहे त मां उहे समुंडनि ते जेको आहे सो उन ते मुंहिंजी अजादारी हुजे, जीअं आउं पंहिंजो वापारु सॼी दुनिया में करे सघां। हिकिड़ो समुंड, ॿियो रूट ठाहियां जेको आहे उन तहत पंहिंजो वापारु कयां। इन्हनि शयुनि खे महसूसु कंदे अमेरिका हू हिन सूरत हाल में नथो चाहे त मां पाकिस्तान खे एॾो परे करे सघां जो हो चीन जे तरफ़ हलियो वञे ऐं मां वरी हिन ॾखिण एशिया में वरी जेको आहे सो हेॾो सारो पंहिंजो अकेलो थी वञा ऐं पंहिंजो जेको हिकिड़ो पंहिंजो पुराणो जेको इतादी हिकिड़ो मुंहिंजो मुल्क आहे जेको मूंखे सोवियत यूनियन जे तोड़ में वॾो हिन किरदारु था कयो। ऐं उन जंग में असांजो वज़ीर दिफ़ा ख़ाजा आसिफ़ चए पियो त असां पंहिंजूं गॾियूं कयूंसीं, $ट्रिलियन असांजा उन में जंगनि में असांजा ज़ियान थी विया ऐं हज़ारे लखे माण्हू असां उन में पंहिंजा शहीद करायासीं ऐं हो उन जो एतिराफ़ करे पियो। ऐं उन सॼी सूरत हाल में ही जेके पोयूं जेके जंगूं हुयूं वेंदे कारगिल वारी, उन में बि अमेरिका असां खां परे रहियो। पोइ आख़िर में वरी हुन फ़ोन कई, नवाज़ शरीफ़ हुयो, सदर मुशरफ साहब हुयो, उहा जंग जेको आहे बंदि थी वई। ऐं उन जेको वॾे में वॾो सबबु इहो आहे त असांखे सी पोर्ट अरबी समुंड आहे जंहिंजे हुन मुफ़ाद तहत असांखे हो परे करणु थो चाहे। बाक़ी आहे ही दुनिया जी जेका वार आहे, जंग आहे, अॼु बि फ़लस्तीनी ॿार खे बुख ऐं बदालीअ में मरे थो, उते पाणी कोन्हे। कल्ह चीन जहाज़नि जे ज़रिए हुननि खे खुराक वठी आहे। असांजी ख़्वाहिश इहा आहे त ही दुनिया जा जेके जंगी कारखाना बंदि थियणु घुरिजनि, जंहिंमें असांजा ॿार, माण्हू, ॿुढा ऐं असां नथा चाहियूं त असांजे माइरुनि जे अखियुनि में ॻोढ़ा हुजनि, लुड़क हुजे ऐं उहा सॼी उमिरि पंहिंजे जेको आहे सो जवान पुट जे लाइ रोंदी वते। उहो माण्हू खणी, उहो इंसानु खणी दुनिया जे कहिड़े बि जेको आहे सो मुल्क सां वापारु कंदो हुजे।